तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडियो ॾिसंदा हो, पसंदि कंदा हो, लाइक ऐं शेयर कंदा हो। ॿिन्ही जहाननि जो सरदार असांजो हज़ूर पाक अलाह जो हबीब उहे वेठा हुया कचहरी में असाबनि सां गॾु। उहो हज़ूर पाक फरमायो त 3 भाइर हुया। पोइ हिकु भाउ जो पुछा कई ॿिए भाउ खां, जे ॿुधाए जे अगरि मां मरी वञा तूं छा कंदे मुंहिंजे लाइ? चई मां छा वरी छा कंदुसि? अगरि तूं मरी वएं मुंहिंजा रस्ता अलॻि तुंहिंजा रस्ता अलॻि, बसि ॻाल्हि ख़तमु हिते ई। हज़ूर पाक जेको असाबनि निहारियो ऐं पुछा कई तव्हां हिन भाउ जे नाले छा था चओ? असाबनि जो साईं इन भाउ को माण्हू ईअं भलो आहे, इहो त सफ़ा बेकार आहे, के कम जो ई कोन्हे इहो भाउ। अहिड़ो भाउ हूंदो आहे जेको चए थो त मरी वे त छुटे, तुंहिंजा रस्ता अलॻि मुंहिंजा रस्ता अलॻि, इन भाउ को माण्हू ईअं भलो आहे। वरी हज़ूर पाक फरमायो कि जॾहिं ॿिए भाउ खां हुन पुछा कई त तूं मुंहिंजे लाइ छा कंदे जे मां मरी वञा त? चई मां तुंहिंजे लाइ एतिरो कंदुसि जो तोखे गुस्ल ॾियाराए, कफ़न पाराए, जनाज़े निमाज़ पढ़ाए ऐं वञी क़ब्रिस्तान में दफ़न करे मां मोटींदुसि। मां इहो कमु कंदुसि तुंहिंजे लाइ। हज़ूर पाक जेको थो निहारियो असाबनि ॾे ऐं हुननि खां पुछा कयईं त ॿुधायो त इन भाउ जे नाले तव्हां छा था चओ? असाबनि फरमायो चई साईं हुन भाउ खां पोइ बि हे भलो आहे जेको गुस्ल विझे थो, जनाज़े निमाज़ पढ़ाए थो ऐं दफ़न बि करे थो अचे क़ब्रिस्तान में, उहो बि हे भलो आहे। वरी जेको हज़ूर पाक फरमायो चई जॾहिं 3 भाउ कोन पुछा कई त अगरि जे मां मरी वञा त तूं मुंहिंजे लाइ छा कंदे? उन चयो त जॾहिं सकरात जो टाइम थींदो त बि मां तुंहिंजी मदद कंदुसि, तुंहिंजी सिरांदीअ ते मां बीहंदुसि ऐं तुंहिंजी मां मदद कंदुसि। ऐं जॾहिं तोखे क़ब्रिस्तान खणी हलंदासीं त उते बि मां तोसां गॾु क़बर में अंदरि हूंदुसि, उते बि जेको मां तुंहिंजी मदद कंदुसि। जेका उते परेशानी जेका थींदी आहे अंदरि क़बर में, जेको पुछाणो थींदो आहे, उन बि मां तुंहिंजी मदद कंदुसि। वरी जॾहिं पुल सलाती पुल ते जॾहिं मुस्लमान टपंदा, इंसान टपंदा, उते बि मां तुंहिंजी मदद कंदुसि जीअं आसानी सां तूं पुल सलाती पुल टपी वञी। ऐं वरी जॾहिं क़यामत जो ॾींहुं हूंदो, जॾहिं मीज़ानी थींदी, हर कंहिं जूं नेकियूं तुरंदियूं, गुनाह तुरंदा, उते ई मां तुंहिंजी मदद कंदुसि मीज़ान ते बि, जीअं तोखे जन्नत मिले इहा मां तुंहिंजी सिफ़ारिश उते बि कंदुसि, तुंहिंजी मदद कंदुसि। ऐं मां तुंहिंजी इहा मदद कंदो हलंदुसि हली तोखे जन्नत में दाख़िल करे पोइ मां मोटंदुसि। हज़ूर पाक जेको असाबनि निहारियो ऐं फरमाई त तव्हां ॿुधायो हिन भाउ जे नाले तव्हां छा था चओ? जी साईं हे भाउ भलो आहे, सभिनी खां हे भलो आहे जेको क़बर में बि हले थो, पुल सलातूं बि टपाए थो ऐं उते बि जेको सिफ़ारिश करे थो मीज़ान ते बि, ऐं जन्नत में छॾे पोइ थो मोटे। सभिनि खां वधीक भाउ इहो भलो आहे, इहो अहिड़ो ई भाउ हुजे जेको एतिरा सभु कम करे थो। पोइ जेको त अलाह जे हबीब फरमायो हज़ूर पाक चई उहे 3 भाइर कहिड़ा आहिनि? हिकु भाउ आहे दौलत दुनिया। जॾहिं इंसानु मरी वेंदो आहे त उनजा जेके मालिक आहिनि होॾो सभु पिया पिटींदा आहिनि, पिया रोअंदा आहिनि, पर उनजा खीसा पिया ॻोल्हींदा आहिनि खीसनि में छा छा अथसि, उहो सभु कुझु खीसनि मां कढंदसि। ऐं जेको क़ीमती हुनखे लिबास पातल हूंदसि उहो बि लाहे हिते रखंदसि। यानी कि दौलत हिते हूंदी। दौलत चयो न त मरण खां पोइ मुंहिंजो को कमु कोन्हे को, तुंहिंजो रस्तो अलॻि मुंहिंजो रस्तो अलॻि, यानी कि दौलत हिते रहिजी हुन जो रस्तो अलॻि थी वेंदो। अगरि का औरत मरी वेंदी आहे हुतां सभु पिया रोअंदा आहिनि, पर पोइ बि हुन जूं वालियूं जे कननि में हूंदियूं, जेको सोन हूंदो आहे कननि में, उहो बि उतां पटे हुनजो लाहे कढंदा आहिनि। क़ीमती लिबास हूंदो त बि उहो लाहे छॾींदा हुनजो। यानी कि दौलत जेका बि सभु हिते हूंदी, छो हुनजो रस्तो अलॻि थी वियो, हुनजो रस्तो अलॻि थी वियो। इहा अॻिते दौलत न हलंदी, हिन जो को कमु कोन्हे को अॻिते। ऐं हज़ूर पाक फरमायो कि ॿियो भाउ आहे, यानी कि मिट माइट जेके अज़ीज़ आहिनि, पंहिंजा जेके बि आहिनि, ॿियो भाउ इहे ई आहिनि जेके गुस्ल विझाराईंदा, कफ़न पाराए, जनाज़े निमाज़ पढ़ी ऐं वरी दफ़न करे ईंदा क़ब्रिस्तान में, दफ़न करे मोटी ईंदा। इहो आहे ॿियो भाउ। ऐं हज़ूर पाक फरमायो त 3 भाउ आहे उहो जेके भला कम कयईं, इबादत कयईं,
ऐं अलाह खे राज़ी कयईं ऐं जेको अलाह जो जेको ॾिनल रस्तो उन रस्ते ते हलियो ऐं ग़रीबनि जी मदद कयईं। जेका बि दौलत थियसि उहा अलाह जी राह में ख़र्च कयईं। जेके हिन भला कम कया इहे ई हिन सां गॾु हिन सां गॾु हलंदा। जेके सकरात जे टाइम ते बि इहे जेको सो अलाह वटि सिफ़ारिश कंदा ऐं क़बर में अंदरि बि इहे ई हलंदा जेके उते बि सिफ़ारिश हिन जी कंदा ऐं पुल सलात मां बि इहे ई हिन खे टपाईंदा जेके हिन भला कम कया ऐं नेकी जा कम कया। वरी क़यामत जो ॾींहुं जेको मीज़ान थींदो उते बि त नेकियूं तुरंदियूं ऐं गुनाह तुरंदा। उते जॾहिं हिन सुठा कम हूंदा घणा त उहे ई उते जेको सो हिन खे जन्नत ॾे बि इहे ई वठी वेंदा जेके हिन भला कम कया इहे ई हिन जी सिफ़ारिश कंदा हिन जी मदद कंदा। जेके बि अलाह जी इबादत कनि था ऐं भला कम सुठा कम कयईं इहे ई हिन खे वठी सिधो जन्नत आणी वेंदा। यानी कि टियों भाउ इहो ई आहे। सो दोस्तो जेको असांजे हज़ूर पाक फ़रमायो आहे बिल्कुलु सच आहे। हर शइ हिते ई पई हूंदी आहे। जेके सुठा उमाल हूंदा आहिनि उहे ई गॾु हलंदा आहिनि ऐं उहे ई सिफ़ारिश उते बि कंदा ऐं मीज़ान ते बि उहे ई कमु ईंदा आहिनि जेके सुठा उमाल माण्हू करे थो सुठा कम करे थो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। असांजी टिकटॉक जी आई डी जेका उहा ब्लॉक कराए छॾी आहे कंहिं ख़बर न आहे कंहिं ब्लॉक कई आहे। उन को फ़ाइदो पियो हूंदो हिन मां सही आहे भला कीअं त कमु थियो। हाणे असांजी नई आई डी अथव असां उनजी जेका तस्वीर ॾेई था छॾियूं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी असांजी हुन में सपोर्ट कजो हुनखे फॉलो कजो ऐं लाइक और शेयर कजो।